अॼु असां नसीराबाद में बीठा आहियूं। नसीराबाद जेको आहे सो कंबर शहदादकोट ज़िले जो 3 नंबर वॾो शहर आहे। नसीराबाद में कहिड़ा मसइला आहिनि उहे हितां जे ई शहरनि खां पुछूं था, जेके असांखे ॿुधाईंदा त नसीराबाद जा अहिड़ा कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि जेके अञा ताईं हल न थी सघिया आहिनि। साईं, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो, पहिरियां तारीफ़ करायो। साईं, मुंहिंजो नालो इनायतुल्लाह तुनियो, मां पाण वकील आहियां। क़ौमी अवामी तहरीक सां मुंहिंजो तालुक़ु आहे। इहो ॿुधायो त नसीराबाद जा बुनियादी कहिड़ा अहम मसइला आहिनि। साईं, नसीराबाद शहर जेको आहे उन में हिकु टाउन कमेटी ठहियलु आहे। टाउन कमेटी जे अंदरि तक़रीबन 1 लख जे अंदरि आबादी अचे थी पई। टाउन कमेटी जी पोणा 2 करोड़ रुपया बजट आहे, पर पोणा 2 करोड़ रुपया बजट हुजण जे बावजूदि असां त ईअं सम्झंदासीं ऑफिसरनि जा हिकिड़ा खांचा ठहियल आहिनि, उहे माना बजट जेका आहे उनखे माना खांचे जी सूरत में कढी लेमिनी था कनि। पर तव्हां ॾिसंदव त नसीराबाद शहर में कंहिं क़िस्म जो तव्हांखे को तरक़ियाती कमु नज़र न ईंदो। नसीराबाद शहर जी घिटी घिटी में पाणी बीठो आहे। नसीराबाद शहर जे दर दर ते तव्हां ईंदो, उते तव्हांखे हिकिड़ा गटर जेके आहिनि उथलियल नज़र ईंदा। नसीराबाद शहर में टाउन कमेटी जे अंडर में हिकिड़ी पब्लिक पार्क थी अचे। पब्लिक पार्क जो टेंडर करायो अथनि, पर उते हिन वक़्तु कमु नथो करायो वञे। असां त ईअं था सम्झूं उन जा पैसा बि खाई विया आहिनि। उन खां अलावा नसीराबाद टाउन कमेटी अंडर में हिते वाटर सप्लाई अचे थी पई। पहिरियों ओल्ड वाटर सप्लाई हूंदी जेका हिन सॼी आबादी खे पाणी सप्लाई कंदी, पर उनखे बि हिननि ज़हर बणाए छॾियो। वरी उन खां पोइ अरबाब रमी जे दौर में नसीराबाद शहर खे 20 करोड़ जी नई वाटर सप्लाई स्कीम मिली, जेका बाडरे खां नसीराबाद शहर खे पाणी सप्लाई करे थी। उन स्कीम खे बि हिननि माण्हुनि हथ सां जेको आहे सो माना मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि खे गैर क़ानूनी कनेक्शन ॾेई ऐं मुख़्तलिफ़ जेके बर्फ़ उनखे कनेक्शन ॾेई उतां पैसा वसूल था कनि, उनखे बि हिननि ज़हर बणाए छॾियो आहे। वरी उनजी 7 करोड़ रुपया ॿीहर रिवाइज़ में बजट आई आहे, पर उन में बि हिननि पंहिंजा खांचा तयारु करे छॾिया आहिनि। शहर जी अधु आबादीअ में पाइपलाइन पाणी जो कोन थी विछाई वञनि। सॼी वाटर सप्लाई जेका आहे उहा ज़हर पण लॻी पई आहे। नसीराबाद शहर जा जेके माण्हू आहिनि गॾे गॾनि ते पाणी खणी था अचनि, उन खां 25 रुपए 30 रुपए हिकिड़ी जाली वठी उहे पंहिंजी पाणी जी जेका रसद आहे उहा पूरी था कनि, पर हिते टाउन कमेटी तरफ़ां को बि कमु नथो करायो। समूरी बजट जेका आहे उन ते धाड़ था आया वञनि। जर जो पाणी हिते जेको आहे सो ॿाड़ो आहे। हा, हिते जर जो पाणी मुकमल खारो आहे ऐं उनजे करे हीअ असांखे बाडरे खां वाटर सप्लाई जी स्कीम ॾिनी वई हुई। ऐं हिन में हाणे जेको आहे सो माण्हू किथां था भरनि इहो पाणी? इहो नसीराबाद जेका आहे माना नसीराबाद खां 3-4 किलोमीटर ॿाहिरां जेको मुख़्तलिफ़ जर जा नलका आहिनि जेके ॿनियुनि में ज़मीनुनि में, उतां उहो पाणी खणी अचे शहर में माण्हू विकिरो था कनि। हा, उहो पैसनि ते विकिरो थींदो आहे, पैसनि ते असां ख़रीद करे पाणी। आशिक़ अली शहरीदार जॉइंट सेक्रेटरी। आशिक़ अली साहिबु, इहो ॿुधायो त कहिड़ा बुनियादी अहम मसइला आहिनि हिन शहर जेके हल न थी सघिया आहिनि हिन महिल ताईं? साईं, हूअं त सॼी सिंध जी आहे, नसीराबाद बि मसइलनि जो जेको आहे ॾाढो बणियल आहे, मसइलनि जे सॼो मसइलनि जे वरी चढ़ियल आहे। पर हिकिड़ो जेको असांजो जेको गुज़र सफ़र आहे उहो हिन ज़राए ते आहे। असांजी हीअ जेकी शाख आहे जंहिं ते 100,000 एकड़ ज़मीन आबाद थी थिए, उन शाख सां इहा हालत आहे त हितां जी टाउन इंतिज़ामिया सॼे शहर जो गंद किचिरो खणी हिन शाख में उछलाईंदा। उहो शाख में जेके लटिजी थी वञे, पाणी हेठि नथो पहुचे, उहा ज़रायत जेको असांजी तबाह लॻी पई आहे। ॿियो त जेको असांजो एरीगेशन जो जेको इंजीनियर आहे अहमद नवाज़ चांडियो, 2020 में जेके 2 करोड़ 20 लख जेके खाटी जा आया, उन खाटी न कराई, उहे हड़प करे वियो। न 20 सालनि 30 सालनि खां वठी हिन शाख जी खाटी न थी आहे। उन खाटी न हुजण जे करे जेको आहे असांजो हेठि जेकी पुठिते परे जेके ज़मीनियूं आहिनि उते पाणी नथो पहुचे, उहे ज़मीनियूं गिराबाद थी वियूं आहिनि, उहे ज़मीनियूं बंजर बणिजी वियूं आहिनि। जेको असांजो जीअण जेको हिन सिंध ते पाणी ते आहे, उहो पाणी असांखां खसियो वियो आहे। हिननि हुकुमराननि ऐं हिननि एरीगेशन जो जेको इंजीनियर आहे, इन जेको मिली भगत करे जेको आहे इहे असां सां जेको हाल हशर कयो आहे, इहो तव्हांजे साम्हूं आहे। आबादगारनि कॾहिं एहतिजाज कयो आहे त हिन शाख काफ़ी दफ़ा जेको आहे एहतिजाज थिया आहिनि। काफ़ी दफ़ा जेको आहे उते लाड़काणे जेके हिन जी मेन ऑफिस आहे उते एहतिजाज थिया आहिनि। काफ़ी दफ़ा एहतिजाज थिया आहिनि, पर हिन दांह ग़रीबनि जी, मज़लूमनि जी, हारियुनि जी दांह ॿुधी नथी वञे। इहा हुकुमरान जेके असांजा चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उहे वाइदा कनि था त बाबा उते जेके ईंदा आहिनि वोटनि जे लाइ, त उन्हनि सां इहो बि इहे ॻाल्हियूं रखियूं आहिनि त भाउ असांखे पाणी न आहे। उहे चवंदा आहिनि भाउ असां इलेक्शन में खटियूं, असां तव्हांखे पाणी पहुचाईंदासीं, पर उहे अंधा गुंगा ॿोड़ा जेके हुकुमरान जेके असांजे वोटनि ते चूंडिजी था वञनि, उहे असांजे मसइलनि जो हल नथा बणिजनि। इलेक्शन में त इलाही दफ़ा खटिया आहिया न। हा साईं, उहे 10 सालनि खां वठी जेको आहे पीपल्स पार्टी खटे थी अचे, पर असांजी सिंधी माण्हुनि उन्हनि खे जेको वोट कई जेको आहे हिननि खे जेको खटरायो आहे, पर उहो वरी बि जेको आहे असां हिननि खे खटरायो, पर असांजे उन्हनि उमेदनि ते पूरा नथा कनि। हिन इलेक्शन में सॼो हिननि खे जेको आहे ख़बर पवंदी त कहिड़े कंहिंसां जेको आहे हारी मज़लूम हिननि खे वोट न कंदा। ठीकु आहे साईं, तव्हां तारीफ़ करायो। मुंहिंजो नालो मौलवी मोहम्मद हसन बाज़री आहे ऐं मां जमियतुल इस्लाम सिटी नसीराबाद जो अमीर आहियां। नसीराबाद जे मसइलनि बाबति असां पुछूं था, तव्हांजी नज़र में कहिड़ो अहम मसइलो आहे? नसीराबाद जे अंदरि अहम मसइलो जेको आहे अमन अमान जो आहे। नसीराबाद असल में हीउ शहर जेको आहे अमन जो गहवारो आहे ऐं हीउ शहर जेको आहे अमन जो सबक़ु ॾिए थो। ऐं कुझु साल पहिरियां नसीराबाद शहर जे अंदरि चोरी डाका या दुकान जी भॼटार न हुई। हाणे जॾहिं खां वरी जेकरे कामोरनि जो जॾहिं नसीराबाद शहर जे मथां जॾहिं नज़र पई आहे ऐं नसीराबाद शहर जे अमन खे नज़र लॻी वई आहे, जंहिंजे करे नसीराबाद जे शहर जो अमन जो पखी जेको आहे उॾामी चुको आहे। तव्हां ॾिसंदा रोज़ाना मोटरसाइकिलुनि जूं जेका चोरी थियनि थियूं, ताला तोड़े करे उन्हनि जूं
मास्टर चाबी सां तालो टोड़े करे मोटरसाइकिलूं काए था वञनि। जेकॾहिं को दोस्त पंहिंजी दुकान जे साम्हूं मोटरसाइकिल बीहारे थो त उहा गाॾी मोटरसाइकिल महफ़ूज़ न आहे। एतिरे क़दुरु जो राति जो वरी दुकाननि जा दरवाज़ा भञनि था, दुकाननि जूं जेके छितियूं भञी करे उन्हनि जो जेको आहे क़ीमती सामान जेको आहे चोरी कयो थो वञे। इन खां अलावा शहर जे अंदरि जेको आहे सो कंहिं बि हिकु शहरी जेको आहे उनजो घर महफ़ूज़ न आहे। उनजे घरनि में चोर घिरी करे पुलिस जी सरबराही जे अंदरि ऐं उनजो क़ीमती सादो सामान, उनजो ज़ेवर जेके आहिनि, उनजा कपिड़ा जेके आहिनि उहे चोरी कई था वञनि। इन खां अलावा जेको आहे सो के ग़रीब जेके अहिड़ा मज़दूर आहिनि, रेड़ी हलाईंदड़, उन्हनि जे घरनि में घिरी करे राति जो प्लेटूं चोरियूं कई था वञनि। पर पुलिस जेका आहे उहा छा थी करे? पुलिस बि त आहे हिते। पुलिस जेकी आहे नसीराबाद शहर में अमन अमान जे हवाले सां बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। ऐं हींअर पुलिस जी माना वॾी में वॾी नाल ही आहे त 10 ॾींहं पहिरियां हिकु SHO आयो, उनखे अॼु जेको आहे सो राति उनखे बदिली कयो वियो आहे। मां आला अमलदारनि खां ऐं SSP डॉक्टर समीर नूर चन्ना खां पुछणु चाहींदुमि, छा हिकु SHO जे तब्दील थियण जे करे असांजे शहर जो अमन वापसि थी सघे थो? हीउ मालूम थियो त पुलिस जे जेको आहे सो अंदरि जेको आहे कुझु इख़्तिलाफ़ आहिनि, जंहिंजे करे पुलिस ऐं चोर जी ड्रामेबाज़ी थी हले ऐं पुलिस जेको आहे चोरनि खां कमु वठी करे शहर जो अमन ख़राबु करणु चाहे थी। मतलब पुलिस सिर्फ़ SHO थी तब्दील करे, वधीक कुझु कोन थी करे, त पेट्रोलिंग वधाए या पिकेट्स क़ाइमु करे। इन खां अलावा जेको आहे सो असांजे नसीराबाद शहर में जेको आहे सो नफ़री जेकी आहे उहा न हुजण जे बराबरि आहे। ऐं PRSA प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन ज़िले जा ऑर्गेनाइज़र आहे, AWP जो मेंबर आहे। असां नसीराबाद जे मसइलनि बाबति पुछूं था, तव्हां वटि नसीराबाद जे मसइलनि में कहिड़ी आहे, त कहिड़ो अहम मसइलो आहे? मसइला त इलाही आहिनि, पर आउं शागिर्द आहियां। बुनियादी तौर ते असांजो तालीम ते में ॾाढा इशूज़ आहिनि। असांजे स्कूल आहिनि जेके प्राइमरी स्कूल आहिनि, उन में फर्नीचर जी तमामु खोट आहे, स्टाफ जी बि खोट आहे, गॾो गॾु उते पाणी न आहे। हाणे ॾिसो त स्कूल ऊन्हारो अचण वारो पाणी कोन्हे, ॿार आहे उहे कूलर खणी ॿाहिरां कखाउण घर न पाणी भरनि था। ऐं असांजो गर्ल्स कॉलेज आहे, उते वॉशरूम जी माना इलाही तमामु शेमफुल आहे। शेमफुल ॻाल्हि आहे इहा त उते वॉशरूम जी माना का बि सहूलियत कोन्हे। असां ॾियारियूं त माना तमामु ऐं असांजो गॾो गॾु डिग्री कॉलेज आहे, उते न लाइब्रेरी आहे, नाले मातर लाइब्रेरी आहे। असांजी साइंस हॉल आहे, उहा बि नाले मातर आहे। उहो गुज़िरनि केतिरनि 10-20 सालनि खां वठी उहो गैरफ़ाल आहे, उते को प्रैक्टिकल कोन थो थिए। ऐं असां गॾो गॾु हिते जेकी लाइब्रेरी आहे, जेकी टाउन कम्युनिटी तरफ़ां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़ैराती तौर ते असांखे मिलियल आहे, उते का बि सहूलियत कोन्हे का। ऐं असांखे कहिड़ी सहूलियत न आहे? जहां चओ त का बि सहूलियत न आहे, त मिसलन कहिड़ियूं सहूलियतूं हुजनि? हाणे जदीद दौरु आहे, जीअं तव्हां ॾिसो हाई स्कूल में उहो साॻियो ई कलम आहे, उहो साॻियो चाक आहे, साॻियो बोर्ड आहे। टेक्नोलॉजी आहे, उते असांखे वॾा वॾा प्रोजेक्ट ॾिना वञनि जंहिं ते उस्ताद प्रैक्टिकल करे ऐं शागिर्द सहुरा करे। लाइब्रेरी आहे, मसइलो आहे त उहो हाणे कुझु उते पाणी जो काफ़ी इलाही मसइलो आहे। बुक्स आहिनि जेको असां उते स्टडी करणु वञूं था, PCS करणु था या CSS करणु था, उहो असां वटि उते किताबनि जी खोट आहे। असां वटि किताबु आहे, पर असां वटि लिटरेचर किताबु आहे, जेको असांखे कंहिं जो किताबु आहे उहो असां वटि उते मुहैया न आहे। ऐं गॾो गॾु असां वटि सरकारी बिल्डिंग त हाणे उहा ॾिनी अथनि, पर उन ते कमु न अची सघियो, पर उहा नाले मातर ॾिनी आहे। असां गुज़ारिश कंदासीं त नओं दौरु आहे, जदीद दौरु आहे, त असां हुनखे उते वाईफाई कंप्यूटर ॾिना वञनि ऐं कोर्स वारी ज़रूरत हुन उहे असां वटि उते न आहिनि। ऐं हितां जा नौजवान इन्हनि मसइलनि जे लाइ उथे आहिनि, कॾहिं आवाज़ उन्हनि उथारियो आहे? बिल्कुलु उथारियो आहे। गुज़िरियल इहो असांजो नौजवाननि शागिर्दनि जी जदोजहद सां ई इहा असांखे ख़ैराती लाइब्रेरी मिली। ऐं हुन खां गॾु असां प्रोटेस्ट कयासीं। PRSA समेत जेके बि शागिर्द विंगूं आहिनि उन्हनि इहा एहतिजाज कया हुआ, उन खां बाद इहा लाइब्रेरी मिली आहे। ज़मीर अली मुगेरी, क़ौमी अवामी तारीख़ मरकज़ी। ज़मीर साहब, इहो ॿुधायो त नसीराबाद जा मसइला असां मालूम करियूं था, हर कंहिं वटि पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि आहे, त हीउ अहम मसइलो आहे। तव्हांजी नज़र में कहिड़ो अहम मसइलो? नसीराबाद में ईअं सम्झो जंहिं तरफ़ ॾिसते मसइला ई मसइला आहिनि। करंट हिकिड़ो इशू आहे, शहरनि खे जेका तकलीफ़ पहुचे थी, नसीराबाद जो जेको इनक्रोच आहे, माण्हू सीरियस कंडीशन में जेकॾहिं इंसान आहे, जेकॾहिं उनखे का अटैक जी माना वजह सां का तकलीफ़ थिए या ॿियूं के बीमारियूं आहिनि, उन माण्हू खे हॉस्पिटल पहुचण ताईं मुंहिंजे ख़्याल में त उहो माण्हू रस्ते में फोत थी वेंदो। एतिरी इनक्रोच? हा, एतिरी इनक्रोच। दुकानदार दोस्त उहे उन्हनि जूं जेके मांडियूं पयूं ऐं उन्हनि जे आॾो वरी जेके टेबल्स रखिया विया आहिनि, उन्हनि खे हटाइण लाइ उन्हनि खे वरी तकलीफ़ थी थिए। असीं टाउन इंतिज़ामिया खे मुसलसल बार बार चवंदा रहियासीं ऐं सियासी प्लेटफॉर्म समेत समाजी प्लेटफॉर्म तां एहतिजाज बि कयासीं, धरना बि हयासीं। जाइज़ हिकिड़ी घुराई, सो हिन महिल ताईं उहा घुराई असांजी पूरी न थी आहे। पर एनक्रोचमेंट जे ख़िलाफ़ आमतौर ते ऑपरेशन त सॼी सिंध में हलियो थो पियो, हिते को अहिड़ो ऑपरेशन न हलियो आहे? नसीराबाद में न हलियो आहे। नसीराबाद में को बि ऑपरेशन अहिड़ो न थियो आहे। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां थियो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में उहा बि उते उहा शइ रुकिजी वई आहे। जी
इंक्रोचमेंट जेके कंदड़ आहिनि उहे बि त हिन ई शहर जा माण्हू आहिनि उन्हनि खे अहसासु न आहे। मुतफ़िक़ आहियूं पर उहे दुकानदार आहिनि, उन्हनि जी रोज़ी आहे, उन्हनि जी मजबूरी आहे। उहो हिकिड़ो पंहिंजो दुकानु आहे, ॿाहिरि जेकॾहिं को टेबल रखे थो, को कैमरा वारो या को पंहिंजो टेलीविज़न वारो रखियो वेठो आहे, उहो उन्हनि खां पैसा वसूल थो करे, उहा उन्हनि जी मजबूरी आहे। पर उन में अवाम परेशान आहे, अवाम भोगे पए। टाउन इंतज़ामिया करे टाउन इंतज़ामिया करे सो टाउन इंतज़ामिया खे असीं बार बार गुज़ारिश कई आहे, पर उनजो खड़ थियल कुझु बि न निकितो आहे। ठीकु आहे। सिंगार नुनारी साहब इहो ॿुधायो त नसीराबाद जा त अहम मसइला दोस्तनि ॿुधाया, तव्हांजी नज़र में कहिड़ो अहम मसइलो आहे जंहिंसां हितां जे माण्हुनि खे वधीक तकलीफ़ थी आहे? तव्हांखे हैरानगी थींदी, ऐं बिल्कुलु मुख़्तलिफ़ ॻाल्हि करे रहियो आहियां त जेको नसीराबाद खे हाणे प्रॉब्लम आहे उहो आहे ताज़ो जागीरदारी जो पूरी तरह सां पेर पाइणु। नसीराबाद उत्तर सिंध जो अहिड़ो शहर आहे जिते अहिड़ी ॻाल्हि कंदे हिकिड़े सियासी वर्कर खे अजीब हूंदो, पर नसीराबाद भोतारनि खां जागीरदारनि खां मेड़ ई कुझु बचा में रही आहे। मोट में तव्हां ॾिठो हूंदो त हिते माना रिच रहियो आहे सियासी तौर ते असांजो शहर, असांजो अदबी तौर ते ज़बरदस्त शहर रहियो आहे। लाड़काणो असांजो डिविजनल हेडक्वार्टर आहे, पर नसीराबाद में अदबी मेला थी सघंदा आहिनि। लाड़काणो असांजो डिविजनल हेडक्वार्टर आहे, पर नसीराबाद में सियासी स्कूल थी सघंदा आहिनि। ॾाढो ज़बरदस्त इन अंदाज़ में असीं भलारा आहियूं, पर हाणे ताज़ो जेको जागीरदारनि पेर पाता आहिनि, नंढियूं नंढियूं ओताकूं ठही वियूं आहिनि। हिते जेको आहे सो तव्हांखे इस्पताल में हैरानगी थींदी त इस्पताल में डॉक्टर कहिड़ो चई इहो जागीरदार तय करे रहियो आहे। हिन वक़्तु हितां जो जेको MPA साहब आहे, MN साहब आहे, या जेकी बि हितां जा भोतार आहिनि, तव्हांखे हैरानगी थींदी त टाउन कमेटी नसीराबाद नंढिड़ो क्रास थी ठाराए त उनजे लाइ हू ॼाणाइनि था पिया, ऐं असांजा जेके साफ़ी दोस्त आहिनि उहे बि लिखनि था पिया त हीउ भोतार ठारायो। मोट में छा थियो आहे त असांजो सॼो कल्चर जेको आहे न उहो तबाह थी रहियो आहे। असांजे जेके बि इंक्रोचमेंट्स ॾिसो था, ॿिया जेके मामला ॾिसो था, टियों ॾींहुं इंक्रोचमेंट जेका आहे उहा हटाइण जे लाइ ऑपरेशन थियो आहे। मनपसंद क़िस्म जो ऑपरेशन थींदो त लाज़मी नतीजा ओढ़ा ई ईंदा। तव्हां हाणे बि शहर में वेंदा, तव्हांखे शहर साॻियो ई भरियल मिलंदो। तव्हां जेकॾहिं स्कूलनि में वेंदा त स्कूलनि में बि साॻियो ई भोतार को स्टाइल जेको आहे उन अंदाज़ में तव्हांखे तालीम खे तबाहीअ ॾांहुं वठी वेंदड़ हिकिड़ो मरहलो नज़र ईंदो। मुंहिंजी नज़र में हीउ जेको हींअर बदअमीनी जो तमामु वॾो हिकिड़ो ज़बरदस्त भौचाल आहे, हर रोज़ नसीराबाद उन हिट पई थिए, हर रोज़ असां वटि चोरियूं पयूं थियनि। पहिरां खणी जॾहिं असां DSP ताईं पहुचूं था, साईं फलाणनि पासनि ॾे वञो त DSP असांखे मज़े सां थो चवे, टंग ते चाढ़े त साईं इन में अवाम जो ॾोह आहे, असांजो ॾोह कोन्हे। साईं इहे मोटरसाइकिल उस्ताद खां फुरी वई आहे, यार उस्ताद पोइ अकेलो छो निकिरी आयो? बाबा ही दुकान भॼनि था पिया, यार दुकानदार सही नमूने तालो न ॾिनो हूंदो। इन अंदाज़ में हाणे पुलिस बि वंगारी थी पई आहे, न त ईअं कॾहिं बि माज़ी में न रहियो आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो जेकॾहिं हीअ जागीरदारी, इहे भोतारकी जेको कल्चर आहे, इहो जेकॾहिं हिते वधियो त हीअ जेका असांजी सियासी मज़ाहिमत आहे उहा उनखे ज़रूरु लाज़मी तौर ते मुंहुं ॾींदी, पर उनजो जेको नतीजो निकिरंदो उहो लाज़मी तौर ते असांजे शहर जे लाइ बि भयानक निकिरंदो। इहो जागीरदारी निज़ाम त जिते किथे आहे, पर ईअं इदारा त मफ़लूज न थियनि। हा, हिते असां वटि बि इदारा कमु कंदा रहिया आहिनि, पर मां तव्हांखे ॿुधायां थो हीअ ताज़ी लहर आहे, जंहिंजे करे हाणे असां वटि हीउ जेको असांजो ज़बरदस्त शहर आहे, मुतहरिक शहर आहे, उनखे हाणे तबाही तरफ़ वठी पिया वञनि। हाणे माना हर पासे खां जेको बि इदारो आहे असांजो, तव्हांजो रेवेन्यू आहे, तॾहिं बि तव्हांखे उते मज़े सां को बि फ़र्द जी कापी न मिलंदी तव्हांखे जेसिताईं भोतार न चवे। तव्हांखे हिते टाउन कमेटी में वेंदा, तव्हांखे हिकिड़ो क्रास न ठाहे ॾींदा, नाली साफ़ करे न ॾींदा जेसिताईं भोतार न चवे। थाणे ते तव्हां वञी जेकॾहिं का अपील कंदा, तव्हां दांह कंदा त उते अॻ में लिस्टूं लॻल आहिनि त जेकॾहिं को बि मामिलो थिए त हीअ 3 माण्हू आहिनि, उन्हनि ॾांहुं मोकिलियो। उहे भोतारनि जा हिते ख़ासि नंढड़े ओताकू ठाहे वेठल माण्हू आहिनि। हाणे इन क़िस्म जो जेको मामिलो आहे इहो नसीराबाद अंदरि न हुओ आहे। नसीराबाद में अॻु ईअं न थियो आहे त इन अंदाज़ जी मुदाख़लत थींदी हुजे, सो इहा मुदाख़लत जेका आहे उहा नसीराबाद खे तबाही तरफ़ वठी पई वञे। हितां जूं जेके बिरादरियूं आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू जेके आहिनि, उन्हनि खे अपील था करियूं, असां कंदा रहिया आहियूं त बाबा हीउ जेको तव्हांखे नंढियूं बिरादरियूं ठाहे वरी उहे सभु बिरादरियुनि जा चङा मुड़ुस वञी भोतार जे कच्छ में वेहंदा, ॿिए ज़ात जे भोतार जे कच्छ में वेहंदा। इन खां बचो, हीउ जेको कुझु शहर अंदरि शहर जी रौनक आहे, शहर जी ख़ूबसूरती आहे, जंहिंजे करे हिते औरतुनि जा स्टडी सर्किल्स हलंदा आहिनि, हिते नौजवाननि जा स्टडी सर्किल्स हलंदा आहिनि, हिते सहाफ़ती ज़बरदस्त हिकिड़ो कमु रहियो आहे, उनखे तबाह थियण खां बचायो। इहा असां सभिनी सियासी, समाजी, सहाफ़ती तनज़ीमुनि जो, अदबी तनज़ीमुनि जो कमु आहे त असां भोतार खे कल्चर खां बचूं। पर हिन वक़्तु अधु खां वधीक असांजा माण्हू जेके आहिनि उहे फासंदा विया आहिनि, फासनि था। जेके फ़िक्री तौर ते खुटल आहिनि उहे फाथा आहिनि। मोट में बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। अॻु चोरियूं थींदियूं, हाणे धाड़ा शुरू थी विया आहिनि। कुझु हिन हफ़्ते खां असां वटि असांजे तर में, असांजे शहर में धाड़ा शुरू थी विया आहिनि, फुरूं शुरू थी वियूं आहिनि। चोरी त हिकिड़ो ॿियो अलॻि पंहिंजो काज़ो मामिलो आहे, पर धाड़ो लॻणु माना असांजे लाइ ॻणतीअ जो हिकिड़ो सबबु आहे। असीं हाणे ॻणती में आहियूं। असीं आला अमलदारनि खां तव्हांजी तवसु सां इहा गुज़ारिश रखूं था त शहर जो जेको हीउ शऊर तव्हां खां घुर करे थो, उनखे मानिजो। ॿी सूरत में जॾहिं असीं मज़ामत लही आयासीं त पोइ मामला ॿिया ईंदा। अशफाक अली मसण। अशफाक साहब इहो ॿुधायो त नसीराबाद कहिड़ा मसइला आहिनि? सभ खां पहिरीं तव्हांजो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां नसीराबाद जे मसइलनि खे आला ऐवाननि ताईं पहुचाइण लाइ थोरो वक़्तु कढियो। तव्हांजी लख कुर्ब लख अहसान। बेले में वॾो मसइलो असां वटि
तालका अस्पताल यानी कि सिहत जो मसइलो आहे असां वटि, जंहिंजे लाइ आम चयो थो वञे त मुशरफ हिकिड़ो डिक्टेटर जो दौरु हुयो, अरबा इब्राहिम हिकु डिक्टेटर जो दौरु हुयो, पर आउं त ईअं चवंदुसि इहो डिक्टेटरनि जो न, पर उन्हनि माण्हुनि खे कुझु ॾिनो। ही तालका अस्पताल उन्हनि जी ॾिनल हुई, उन्हनि ॾिनी हुई, जंहिंजो टेंडर पीपल्स पार्टी जे पहिरें दौर में थियो। पर आउं अॼु बि तव्हांखे ॾेखारे सघां थो त उहा अस्पताल हींअर ताईं कंप्लीट न आहे, पर उन ते अफ़्ताह जी तख़्ती बि लॻी वई। अफ़्ताह थी वियो पर अस्पताल कंप्लीट कोन्हे। उन खां अलावा असांजी ओस पास में नसीराबाद तालके में हिकिड़ी अस्पताल रूरल हेल्थ सेंटर में हिकिड़ी आहे जिथे न डॉक्टरनि जो पुरावा, न पैरामेडिकल अमले जो पुरावा, न एक्सरे मशीन आहे, न एक्सरे टेक्नीशियन आहे, न अल्ट्रासाउंड आहे, न अल्ट्रासाउंड टेक्नीशियन आहे, न ॾंदनि जो डॉक्टर आहे, न हॾनि जो डॉक्टर आहे, न अखियुनि जो डॉक्टर आहे। बस वो जीअं चवंदा आहिनि चली जा रही है ख़ुदा के सहारे, असां बसि ख़ुदा जे सहारे पिया था हलूं। एम्बुलेंस बि अहिड़ी आहे जो कॾहिं कॾहिं त एम्बुलेंस जे आसरे में माण्हू रस्ते ते मरियो वञनि। पोइ हितां जा माण्हू इमरजेंसी में कहिड़ी अस्पताल वञनि? सर पोइ इमरजेंसी लाड़काणे ॿी आहे ई हिकु तालके में, इहा सिर्फ़ु हिकिड़ी रूरल हेल्थ सेंटर आहे। तालके जो दर्जो हुनखे मिलियो आहे जंहिंखे 8-10 साल 12 थी विया आहिनि, अञा ताईं अनकम्पलीट आहे। जल्दी जीअं मां तव्हांखे ॿुधायो त कंप्लीट थी ई कोन्हे त हुनजो अफ़्ताह थी वियो आहे। जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि मस्जिद ठही कोन्हे, अंदरि ज़ोर भरियो आहे। हिते असां वटि इहो सिस्टम आहे, असां घुर था कयूं त घटि में घटि जंहिं डिक्टेटर आम माण्हू जी सहूलियत लाइ हिकिड़ो सिहत जो हेल्थ जो अदारो ॾिनो, उनखे जल्द खां जल्द मुकमल करे उन में डॉक्टरनि जी खोट पूरी कई वञे। उन में ॿियूं जेके हालात आहिनि, अल्ट्रासाउंड आहे, एक्सरे मशीन आहे, ऐं उन खां अलावा मैटरनिटी होम आहे। मैटरनिटी होम लाइ हिकिड़ी लेडी डॉक्टर हुजणु खपे, स्पेशलिस्ट डॉक्टराणी हुजणु खपे, जो असांखे बजाए लाड़काणे वञण जे असांखे इहा सहूलियत मिले, जीअं असांजूं अदड़ियूं, असांजूं भेनर, असांजूं माउरूं आसानी सां पंहिंजी डिलीवरी कराए सघनि ऐं करे सघनि। असां वटि त का बि शइ कोन्हे। उन खां अलावा जॾहिं ॿारु ॼमे थो त ज़रूरु उनखे जेकॾहिं गर्मी हूंदी आहे त उनखे थोरी थधि जी ज़रूरत महसूसु थींदी आहे, थधि हूंदी आहे त उनखे गर्मीअ जी ज़रूरत हूंदी आहे। अहिड़ा हालात असांखे ॾिना वञनि। हींअर जदीद दौरु आहे, पर उहे सहूलियतूं कोन्हनि के। कॾहिं वञो त हूअं त चवंदा त सभु कुझु आहे, पर जेकॾहिं तव्हां वटि टाइम आहे त आउं तव्हांखे विज़िट करायां, मतिलबु आउं कूड़ ॻाल्हाईंदो हुजां, कोई अहिड़ी का एमरजेंसी न। असांखे तव्हांजी ॻाल्हि ते यकीन आहे। इहो ॿुधायो त इन्हनि सहूलियतुनि जे अणहूंद जे बावजूदि हितां जा माण्हू साॻनि माण्हुनि खे वोट छो था ॾियनि? सर इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे। अफ़सोस बि पंहिंजो पाण ते अफ़सोस बि थिए थो, पर मुसीबत इहा आहे त को अल्टरनेट बि कोन्हे को। असां वोट न बि था ॾियूं त बि इहे ई था कटी अचनि, वोट ॾियूं था त बि इहे था कटी अचनि, वोट नथा कयूं त बि इहे कटी था अचनि। हिते अलमियो अहिड़ो आहे, छो त ॿियो को उनजो अपोज़िशन हिते आहे कोन। इन करे पोइ इहा मजबूरी, जेके माण्हू वोट ॾियनि था इहे 5-8 हज़ार वोट खणी बि एवाननि में वञनि था। ऐं एवाननि में वञण खां पोइ यार कंहिं जोगी न कंहिंजा मिट। नालो मोहम्मद याद बुरोई, नसीराबाद जंगी वाजा वेठल आहियूं साईं। असांखे 2.5 साल थिया आहिनि, नालो ठहिरा पर सफ़ाई नथो थिए। हर दर वञूं था टीह में ॾे, नवाब साहब खे बि चऊं था, ॿियनि खे चऊं था, इहो हाउ जो बुख नथा ॾियनि, पर कमु थिए नथो। माना हाउ चवनि था, हादुर बाबा कयूं था, भई कमु थिए नथो। हाणे नवाब साहब हाउ था कनि, माना कमु कंदा साईं? अलाह करे कमु कनि न साईं। इहो त 2.5 साल त गुज़री आहे, बाक़ी बचा 2.5 साल वञी त उहो बि ख़ैर सां गुज़री वेंदा। अलाह कंदो। बाक़ी उन्हनि खे ॿुधायो त इन जी सफ़ाई न थियण करे केॾी तकलीफ़ आहे? साईं उहो तमामु ॿुधाए ॾेखारियो बि आहे, तकलीफ़ आहे ॾेखारियो बि आहे, ॿुधायो बि असां आहे, सभिनी खे ॿुधायो आहे, ॾेखारियो आहे। त टाउन कमेटी टीएम साहिब खे बि चयो अचे बसि सॼो न त सुबुह जो में इहे 2.5 साल गुज़रे, को अचण लाइ तयारु न आहे। माना रुगो आसरा। नसीराबाद शहर जा मसइला, नसीराबाद जे ई शहरनि जे वाता तव्हां ॿुधा, जिन जो चवणु आहे त हिन वक़्तु जेके मसइला आहिनि उहे त पंहिंजी जाइ ते, पर आवाज़ु उथारणु बि हिकिड़ो मसइलो बणिजी चुको आहे। नसीराबाद जे शहरनि जॾहिं आवाज़ु उथारियो त उन्हनि जे मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया ऐं उन्हनि खे हिसाए उन्हनि जो आवाज़ु दॿाइण जी कोशिशि कई वई। अहिड़ी सूरत हाल जे बावजूदि शहरी पंहिंजे हक़नि जे लाइ मुख़्तलिफ़ फोरमनि तां आवाज़ु उथारींदा रहनि था, पर वरी बि हुननि जी दांह इहा ई आहे त जेके अरबाब इख़्तियार आहिनि, जेके इक़्तिदार धणी आहिनि, उहे नसीराबाद जी मालिकी कनि, छो त नसीराबाद हिन वक़्तु निंधण काइप जो शिकार आहे। निसार खोखर, टाइम न्यूज़, नसीराबाद।